मौसीक़ी अहिड़ी रूह जी ग़िज़ा रखूं जेका तव्हांखे मज़ो बि ॾे ऐं गॾु गॾु तव्हां एंजॉय बि करियो। बड़ा जो लगियां ने केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे शुरू कंदे हिन मौसीक़ीअ खे? 14-15 साल। दिल चवे थी दिलरुबा आईनो विचो गुजान। वॾे अरसे खां पोइ वरी हिन जो हिकिड़ो रंग ज़ाहिर थियो आहे। जेसिताईं असांखे ॿुधण वारा न आहिनि त असां त कंहिं कम जा न आहियूं। केरल में कदम रखा कितने साल हो गए? I have been singing since last 9 years. असांजो जिगर जलाल जेको असांजे सिंध जो जिगर आहे। जलाल चंडियो अञा जीअरो असां हुनजा बचड़ा जो आहियूं। सिंध जे नाले खे पंहिंजी सकाफ़त सां क़ाइमु रखंदा था अचो। तमामु बहितरीन कलाम जेको चूज़ कयो सो तव्हांखे ॿुधाईंदा। तव्हांजो आवाज़ माशाल्लाह तव्हांजी पंहिंजी सुञाणप आहे। राग असांखे ईअं सम्झो मंगण हार विरसे में मिलियल आहे।